बदीन जिले में जुदे शहर वेझो सरवर खन पठान जी बटीअ ते मुबैना फिराड राजा पहर सां फिराड जी रिपोर्ट जिले इंतजामिया खां कार्रवाई जो मुतालबो। बदीन जिले में तमीराती सामान फराहम कंदड़ सरवर खन पठान जी भट्टी बाबत संगीन इल्जाम साम्हूं आया आहिनि त भट्टी ते कम कंदड़ माण्हुनि जे रवैये ख़राब मयार गिनती में घटिताई बाबत मुसलसल शिकायतों मौसूल थी रहियूं आहिनि। ताज़ो हिकु अहिड़ी शिकायत ह्यूमन राइट्स बदीन के फाल रुकन ए रूहानी खिदमतगार साईं राजा पवार तरफा साम्हूं आई है, जंहिं मामले के नई संजीदगी ॾिनी आहे। साईं राजा पवार जो चवणु आहे त मूं सरवर खान पठान जी भट्टीअ मां 4000 सिरुनि लाइ रक़म अदा कई, पर मूंखे सिर्फ़ 3500 सिरूं ॾिनियूं वयूं। मां 5 ॾींहं लाइ पंजाब वियो हुउसि। वापसि अचण बैदि जॾहिं मिस्त्री तामीराती कमु शुरू कयो त ख़बर पई त सिरूं घटि आहिनि। राजा पवार ॿुधायो जॾहिं भट्टीअ जे मुंशीअ सां राब्तो कयो त इंसाफ़ लफ़्ज़नि में चयो त मुंहिंजी ज़िम्मेवारी न आहे। भट्टी मालिक सां ॻाल्हायो। जॾहिं पाण सरवर खान पठान सां राब्तो कयो वियो त हुन बि अणढंगाई सां चयो, हा इहा असांजी ज़िम्मेवारी न आहे। फ़क़ीर साईं राजा पवार जो मौक़िफ़ आहे त अहिड़ी नाइंसाफ़ी सिर्फ़ इंसान न पर केतिरनि सादनि माण्हुनि सां थी रही आहे, जेके एतमाद जे बुनियाद ते माल वठनि था पर बैदि में धोखे जो शिकार थियनि था। संस चवणु आहे त मां दुआ शिफ़ा जो कमु कयां थो। माण्हुनि जी रूहानी ख़िदमत लाइ पंहिंजी ज़िंदगी वक़फ़ करे छॾी आहे, पर मूंसां अहिड़ो फिराड अफ़सोसनाक अमल आहे। उन जो मुतालबो आहे त रहियल 500 सिरुनि जी फराहमी या रक़म जी वापसी, भट्टी ख़िलाफ़ कानूनी जांच ऐं ज़िम्मेवारनि जी सुञाणप, वापार में ईमानदारी खे यकीनी बणाइण लाइ ज़िलई इंतज़ामिया तरफ़ां कार्रवाई। हीउ को वाहिद वाक़ियो न आहे। मक़ामी माण्हुनि पारां पिण माज़ी में अहिड़ियुनि शिकायतुनि जो इज़हार कयो वियो आहे। केतिरनि रहवासियुनि जो चवणु आहे त सरवर खान पठान जी भट्टी ते न फ़क़्ति सिरूं गिनती में घटि ॾिनियूं वञनि थियूं, पर उन्हनि जो मयार बि तामीर लाइ नाक़िस हूंदो आहे। उन्हनि भट्टी मालिक ऐं इंसान जे विच में का बि संजीदा कार्रवाई साम्हूं न आई आहे। राजा पवार ऐं ॿियनि मुतासिर माण्हुनि तरफ़ां इहो मामिलो सिधी रीत बदीन ज़िले जे डिप्टी कमिश्नर ऐं असिस्टेंट कमिश्नर जी नोटिस में आणण लाइ इन सोशल मीडिया ते पोस्टूं रखणु शुरू करे ॾिनियूं आहिनि, पर ताहाल को बि वाज़े एक्शन या जांच जो ऐलान साम्हूं न आयो। ज़िले बदीन जे रहवासियुनि जो चवणु आहे त रेड लिस्ट ते थोरी ज़ाब्ती आई आहे, पर फिराड धोखेबाज़ी जो अमल अञा बि रुकावट जारी आहे। सुवाल इहो आहे त जेकॾहिं सरकारी ऑफिसर बि ख़ामोश रहनि त पोइ अहिड़नि बदउनवान अंसरनि खे केरु रोकींदो। वापार में ईमानदारी ऐं ग्राहक जे हक़नि जो तहफ़्फ़ुज़ सरकारी निज़ाम जी ज़िम्मेवारी आहे। डिप्टी कमिश्नर बदीन असिस्टेंट कमिश्नर लाइ ज़रूरी आहे त इन मामले खे संजीदगी सां वठनि, फौरी तौर ते जांच शुरू कनि। अहिड़ियूं सरगर्मियूं न सिर्फ़ कानूनी भञकड़ी आहिनि, पर समाजी तौर बि अवामी एतमाद खे नुक़सान पहुचाइनि थियूं। सोशल मीडिया सेंटर सिंध इन अहम मसइले खे उजागर कंदे मुतालबो करे थो त ज़िलई इंतज़ामिया तरफ़ां फौरी जांच, सचाई जी सुञाणप ऐं मुतासिर माण्हुनि सां इंसाफ़ कयो वञे। जेकॾहिं अहिड़ा मामला नज़रअंदाज़ कया विया त इहा अवाम सां ॾिठी नाइंसाफ़ी सम्झी वेंदी। रिपोर्ट करे आहे अली गुलाम कोसो, मरकज़ी मीडिया कोऑर्डिनेटर, टीम ह्यूमन राइट्स बदीन, सोशल मीडिया सेंटर सिंध।